अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्लैक एंड व्हाइट न्यूज़ में मां आहियां मिस्टर ब्लेक ऐं मां आहियां मिस्टर वाई। ऐं हाज़िर आहे हिन वक़्त जी ब्रेकिंग न्यूज़। हाणे ख़बर पई आहे त हिकिड़े ॻोठ में जाहिलाणी ऐं पागलाणी कबीले जे विच में खूनी तकरार शुरू थी वियो आहे, जंहिंजे नतीजे में ॿई धुरियूं हथे पइजी वियूं आहिनि ऐं लतनि मुकुनि ऐं चंबनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो थो वञे। उन खां गॾु उते जेके माण्हू गॾु थी विया आहिनि उन्हनि खे छॾाइण जी कोशिश में आहिनि। ऐं जाहिलाणी कबीले जे हिकिड़े हमराह जी कमीस पिणु फाटी पई आहे। असां बि एतिरी तरक़ी कई आहे, असां वारे चैनल बि एतिरी तरक़ी कई आहे जो माना असां हाणे लिव छा आहे लिव इहो ई जेको चए थो जी। असां तव्हांखे कोशिश कंदासीं त उन झेड़े जा यानी उन खूनी तकरार जा असुल मंज़र तव्हां ताईं पहुचायूं, पर ख़ुदारा इहे असुल मंज़र न हूंदा, असुल हूंदा त कूड़ा न पंहिंजे ड्रामे में हणंदासीं। असांजी नाज़रीन कोशिश रहंदी त तव्हांखे उन जाहिलाणी ऐं पागलाणी कबीले जे खूनी तकरार जा असुल मक़सद ॿुधायूं ऐं तव्हांखे उन जी लाइव कवरेज बि ॾेखारियूं, छो जो असां वटि तमामु घणियूं लाइव कैमराऊं आहिनि। असां हिकिड़ी लाइव कैमरा उन ॻोठ में मोकिले छॾी हुईसीं, छो जो असांखे ख़बर हुई त हिते इहो तकरार शुरू थींदो कंहिं न कंहिं महिल। सो मुंहिंजे ख़्याल में इशारो अची रहियो आहे ऐं असांजो नुमाइंदो बि उते मौजूदु आहे, उन खां पुछा था कयूं तो नाज़रीन सूरतहाल छा आहे। अचो त तव्हांखे उन ॻोठ ॾांहुं वठी था हलूं जिते हिकिड़े होटल ते जाहिलाणी ऐं पागलाणी कबीले जे विच में ॿिनि धुरियुनि में तकरार शुरू थी वियो आहे। तव्हां ॾिसो त तकरार हली रहियो आहे। नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿिन्ही कबीलनि में जेको झेड़ो थी रहियो आहे, उन झेड़े में पहिरियों दफ़ो को बि हथियार इस्तेमालु न पियो थिए, जॾहिं त होटल ते पयल बेंचूं बाठा ऐं ढोलकियूं वग़ैरह पयूं आहिनि, पर कोई बि जज़्बात में अची ऐं हिक ॿिए ते उहे इस्तेमालु न पिया कनि। ऐं हुननि जो बि हिकु अलॻि तरीक़े जो हिकिड़ो माना झेड़ो आहे जेको दुनिया खे ॾेखारणु चाहिनि था त असां झेड़ो कयूं था, लेकिन हथियारनि खां पाक। नाज़रीन, वधीक अपडेट्स जे लाइ तव्हांखे वरी असां माना इहो ॿुधायूं त माना त हिते झेड़ो थी रहियो आहे। इहो झेड़ो इंशाअल्लाह सुभाणे ताईं ख़तमु थी वेंदो ऐं मोर्चाबंदी बि आहे। जी नाज़रीन, तव्हां उन झेड़े जा ख़ूबसूरत मंज़र ॾिठा जेके असांजी लाइव कैमरा रिकॉर्ड कया ऐं तव्हां ताईं पहुचाया। यकीनन तव्हांखे इहो झेड़ो ॾिसी ॾाढो मज़ो आयो हूंदो ऐं तव्हां एंटरटेन थिया हूंदव ऐं इन ॾिसण सां गॾु इहो सिलसिलो असांजो जारी रहंदो। वधीक न्यूज़ ऐं अपडेट्स जे लाइ, ब्रेकिंग न्यूज़ जे लाइ ॾिसंदा रहो ब्लैक एंड व्हाइट न्यूज़ ऐं दुआ कयो त अहिड़ा झेड़ा ॿिया बि थींदा रहनि त जीअं असां तव्हांखे माना अहिड़ा झेड़ा इन करे जो माना हथियार कोन्हनि। हा, हथियार कोन्हनि, अहिड़ा झेड़ा खोड़ थियनि त जीअं असांखे बि ख़बरूं मिलनि। हालांकि असांजे खां निमाईंदा सभु चंडा सुम्हिया पिया हूंदा आहिनि, इन करे माना उहो सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त जेको छा कजे। जी, त वधीक न्यूज़ ऐं अपडेट्स लाइ असां सां गॾु रहिजो, पर न असां सां गॾु न रहो, छो जो असां पाण छड़ा आहियूं ऐं असां हिकिड़े कमरे में रहंदा आहियूं ॿई ॼणा। तव्हां पंहिंजे घर रहो ऐं सदाईं ख़ुशि रहो, चांहि मोकिलिजो ऐं इन सां गॾु इजाज़त ॾियो मिस्टर ब्लेक ऐं चओ इन सां गॾु इजाज़त ॾियो मिस्टर ब्लेक ऐं मिस्टर वाइट घटि नथा थियनि ऐं मिस्टर वाइट खे। जेसीं ताईं ॿी का ब्रेकिंग न्यूज़ अचे तेसीं ताईं ॾिसंदा रहो वेरी स्मार्ट। अला वाही।